भी बंद न थो करे रखे। केतिरो बि डुकूं पाए पर हिन पेट जो शेप न सुधरंदो। अखबार हिन निभागे जमट खे केॾा दफ़ा चयो आहे त अखबार सुबुह साण हिन टेबल ते रखंदो कर, पर मञे ई कोन थो। मथां वरी अॼु सुबुह साण चंडो चांडू अची गॾिजो, चई साईं साईं अॼु घर वञण सां ई पहिरियों अखबार वञी ॾिसजो। हिन चंडे चांडूअ जॾहिं जॾहिं मूंखे अखबार ॾिसण लाइ चयो आहे, मुंहिंजो पक ई पक नुक़सान थियो आहे। अरे मुंहिंजा त फिक्र था फटकनि। अरे हिन झमट अखबार वरी किथे रखी? अॼु वरी अलाए कहिड़ी चुट थी हूंदी मूंसां। ई वियो केॾा जमट। अरे जमट, ओ जमट, आयुष सेठ साहब, आयुष जो आयुष। हुकुम कयो सेठ साहब। अरे हुकुम जा सका। जमट, पहिरियों तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं हर घड़ी गॾे जे सिंह वांगुरु केॾां थो गायब थी वञे? गायब वरी किथां थींदुसि? हिते ई रंधिणे जे पे कमु कयो। रंधिणे में वरी तुंहिंजो कहिड़ो कमु? अरे इहो कमु त माई कंदी आहे, तूं वरी छो पंहिंजे पाण खे तकलीफ़ पियो ॾीं? मां मायुनि वारा कम न कंदो आहियां, मां त पंहिंजो कमु पियो कयां। पंहिंजो कमु? अरे रंधिणे में वरी तुंहिंजो कहिड़ो कमु? रंधिणे में जेको कचरे रूपी नाश्तो बचियल पियो, उनखे कचरे रूपी पेट जे दॿे में पे विधमि। अरे निभागा, को बिभ में को बाहि लॻई, खाई खाई असुल मुल्की खुटाए छॾियो। हक़ ते महांगाई वधंदी थी वञे। खाइबो न त साईं गॾ वांगुरु कम कीअं कबो? अरे अकुल जा गॾे, खाधे जा खचर, खाइण खां सवाइ ॿियो कुझु कमु यादि अथई तोखे? सभु यादि आहे साईं, सभु यादि आहे। खीर जी दुकान तां वञी करे पाणीअ जहिड़ो खीर वठी अचो, भाॼीअ मार्केट मां वञी करे सड़ियल भाॼियूं वठी अचणियूं आहिनि, ऐं पाणीअ जी कमीअ सबबु ॿ टे छंड बगीचे खे ॾियणा आहिनि। ऐं ॿियो को हुकुम कयो साईं? अरे हुकुम वरी दूर कयां? तोखे मूं घणा दफ़ा चयो आहे त सुबुह साण अखबार हिते टेबल ते रखंदो कर। किथे रखी अथई अॼु जी अखबार? इजो खणी थो अचां साईं, इजो खणी थो अचां। इजो खणी थो अचां? हिन निभागे वरी अॼु जी अखबार किथे रखी आहे? जो हीअं डुकूं पाईंदो वियो आहे, इजो खणी थो अचां? अरे अॼु त हिकिड़ो सुबुह साण हिन चंडे चांडूअ जी शिकिल ॾिठी आहे। हाणे त ख़ुदा ख़ैर करे अॼु जी अखबार में अलाए छा हूंदो। ही चंडो चांडू जॾहिं मूंखे गॾियो आहे, मुंहिंजो नुक़सान पक थियो आहे, पक थियो आहे। अरे जमट, जमट केॾां गुम थी वञे? इजो साईं खणी आयसि अखबार। अरे ही जमट बि अलाए किथे वञी अखबार रखी आयो आहे। ये मुंहिंजी खाधी अख छो पई फड़के? हिन चंडे चांडूअ जी शिकिल ॾिठी आहे सुबुह साण, अलाए छा थींदो मूंसां। अरे चंडा चांडू, जॾहिं तूं मूंखे मिलियो वहीं, मुंहिंजी पक ई पक नुक़सान जी वारी आई आहे।
अरे जमट अलाए केॾां वियो जमट। ही वठो साईं अॼु जी अख़बार। हीअं छो कुते वांगुरु सहकंदो पियो अची? हाँ? किथे तो ये मुंहिंजी अख़बार? मुंहिंजे दुश्मन हुन पहलूमल पाड़े वारे खे त न ॾिनी हुई। अहिड़ी भुल कीअं कंदुसि साईं? मां त हुनखे रुगो खंडु तेल अधु अधु करे ॾींदो आहियां। बाक़ी कुझु वधीक घुरे त उगाड़े पेर भॼाईंदो आहियांसि, तिल शइ न ॾींदो आहियांसि। वाह रे जमट वाह, खंडु ऐं तेल अधु अधु करे ॾींदो आहींसि, याने त अधु अधु अघ में ॾींदो आहींसि। अरे जमट जमट मूंखे तूं पहिरियों इहो त ॿुधाए त तूं खंडु ऐं तेल अधु अधु अघ में आणींदो किथां? किथे तुंहिंजे पीउ जी का पेड़ी पई हले छा? हो त राशन ते मिलंदो आहे। अरे राशन तां मिलंदी अथई त पोइ मूंखे छो न ॾींदो आहे? साईं मां त पाड़े वारनि जी शेवा कंदो आहियां। जॾहिं पहलूमल वटि नौकरी कंदुसि न तॾहिं तव्हांखे ॾींदुसि। लख जी ना लत हुजई जमट। हेॾा अच, हाणे हेॾा अच पुट, हेॾा अच। हाणे तूं वञ अंदरां वञी मुंहिंजे लाइ मस्तु हिकिड़ी सुठी गरमा गरम चांहि ठाहे अच। इजो खणी आ साईं, इजो। वञ वञ निभागा वञ। पहलूमल वटि नौकरी कंदुसि तॾहिं तव्हांखे अधु अघ में ॾींदुसि। नमक हराम तूं न सुधरने। चंदा चांदू अखबार में अॼु कुझु अहिड़ो न आयो हुजे। अरे चांदू कुझु कोन्हे पहिरें पने ते। कंपनियूं वेठियूं स्कीम कढनि, माण्हुनि खे असुल दिमाग़ ई कोन्हे। हिते बि कुझु कोन्हे चांडू मल। अॼु लॻे थो ख़ुदा मूं ते महिरबानी कई आहे। आज नू राशि फल केॾां वई अरे हा नुक़सान थवानी शक्यता से। हाँ? नुक़सान अॻियां पढ़ियो, अॻियां छा आयो आहे? हिनमें बि कुझु कोन्हे। अरे चंडे चांडूअ जी नज़र लॻी वई। बात मरी वियुसि, बर्बाद थी वियुसि, असुल लुटिजी वियुसि मां। मुंहिंजो 1 लख जो चेक वियो, बर्बाद थी वियुसि। साईं चांहि रख। साईं तव्हांखे छा थियो? तव्हांजे चेहरे ते इहो दर्दी फिल्म जो नज़ारो छो आहे? अरे जमट तोखे कीअं ॿुधायां? अरे हिन अख़बार में ॾाढी बुरी ख़बर छपी आहे। छा तव्हांजो बम्बई वारो बाबो वियो छा? मुंहिंजो बम्बई वारो बाबो जे मरी वञे हा त मां हिते छो वेठो हुजां? डुकंदो सिधो उते पुॼा हा ऐं उनजी मिल्कियत ते वञी नांग वांगर विया हा ऐं उते सुर ऐं आलाप में रोई संदसि आत्मा खे शांती न ॾियां। अरे हिते त मां मरी वियो आहियां, मां। छा साईं तव्हां
सचमुच में मरी है किथे मां तव्हांजे भूत सां त नथो ॻाल्हायां अरे लख जी ना लत हुजई मूंखे जीअरे जो जीअरे तूं भूत थो बणाई हींअर तव्हां ई त चयो पंहिंजे वात सां मां मरी वियो आहियां अरे अधु दिमाग़ी मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त मां लुटजी वियुसि मां बर्बाद थी वियुसि अरे मां तबाह थी वियुसि जमट तबाह थी वियुसि मुंहिंजो 1 लख जो चेक ॿुॾी वियो पर तव्हां वटि 1 लख आयो किथां तव्हांजे मथां त गाम जो सॼे कर्जो लॻो पियो आहे अरे जमट मुंहिंजो पुटु आहे न महेश 1 लख जो चेक ॿुॾी वियो साईं मां समझी वियुसि भगवान तव्हांजे मथां जुल्म कयो कहर जी बिजली बरसाई आहे भगवान तव्हांखे सहण जी शक्ति ॾे मां वञा थो सभिनि खे ॿुधायां थो मां वञा थो सभिनि खे ॿुधायां थो अरे हिन झमट खे वरी छा थियो जो हींअर रोअण पिटण चालू कयो अथई अरे चरे मां अची पातो आया चाय की वो प्लेट में हिते रखियो हेडा ओ हेडा अरे झमट ओ झमट सेठड़ी तव्हां सां गजब थी वियो तव्हां बर्बाद थी विया तव्हां सां जुल्म थी वियो तव्हां बर्बाद थी विया अरे निभागा बर्बाद थी तूं कहर जी बिजली किरे तुंहिंजे मथां सुबुह सां छापणे मरी वियो जो सुबुह सां रोदन पिटको शुरू कयो अथई सेठियाणी असुल तव्हां बर्बाद थी विया तव्हांजो किको महल ॿुॾी वियो महेश अरे बात बर्बाद थी वैसे बात बर्बाद थी वैसे मुंहिंजो पुट महेश बात लुट जी वैसे मुंहिंजो हिकिड़ो लालड़े मुंहिंजो जोधो जवान पुट खसिजी वियो छा थियो वरी तोखे छो सुबुह सां हींअर रोदन पिटको शुरू कयो अथई आहे त सुख न हेॾा असांजो पुट महेश ॿुॾी वियो असांजे बुढ़ापे जो सारो खसिजी वियो असां त बर्बाद थी वियासीं असांजो हिकु सहारो जो कथे वरितई अरे कहिड़ो बि कर्म जी सजा मिली अथई असांखे अरे जो जुल्म जो कयो असांखे बर्बाद करे छॾियो साईं हाणे थियणी खे केरु थो रोके सघे परमात्मा ॾाढो जोर वारो आहे हिनजे
सामू कंहिंजी न हलंदी आहे। जमट तू सच थो चई, हिन जी मर्ज़ी अॻियां छा थो करे सघिजे। पर सवारी महेश बुढो किथे? अरे सुबुह साण त अञा गांधीधाम वियो ऐं गांधीधाम में तलाउ जा हिकु खूह बि कोन्हे। पोइ असांजो पुटु महेश बुढियो किथे? एॾा मूंखे त कुझु ख़बर ई कान्हे। मूंखे त हिन जमट चयो त तव्हांजो किको महेश बुढी वियो। अरे जमट तोखे केरु ॿुधायो त महेश बुढी वियो आहे? साईं तव्हां ई त चयो मुंहिंजो लख रुपए जो चेक बुॾी वियो। तव्हां खां पुछियोमांव त तव्हां ई त चयो महेश मुंहिंजो लख रुपए जो चेक हो। पोइ मां सम्झी वियो ऐं सभिनी खे वञी ॿुधायो, सेठाणी खे बि ॿुधायो मां। अरे निभागा को बेरो बुढई हाँ? छो अची मुंहिंजे खानदान जे पुठियां हथ धोई पियो आहीं तूं? तो त खणी अर्थ जो अनर्थ करे छॾियो। मूं चयोमांसि अटो ऐं हिन करे छॾियो घोॿाटो। अरे भूक, मूं ईअं थे चयो त मुंहिंजो लख रुपए जो नुक़सान थी वियो आहे। अरे मूं ईअं किथे चयो त मुंहिंजो किको बुॾी वियो आहे। अरे निभागा तो मुंहिंजो साई कढी छॾियो। एॾा तव्हां वरी हाणे हिन सां मथो हणो। मां त वञा थी टिकाणे कणा कराइण। भॻवान मूंखे पुट त बख़्शियो। अरे जमट तू न सुधरने। तू हिकु ॾींहुं मुंहिंजो तलाक कराइने लॻे थो। हाँ? छा पियो करीं? अञा तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि कोन वेठी आहे। साईं तव्हां वटि इहा 8000 जी सरकारी नौकरी, पोइ तव्हां वरी 1 लख जे घाटे में कीअं पिया? अरे बेवकूफ़, तो अॼु जी अख़बार कान पढ़ी आहे छा? न साईं, वांध काई किथे नहीं मिले। साईं खणी तव्हां ई ॿुधायो तव्हांजी कहिड़ी पेढ़ीअ देवालो कढियो आहे? अरे बेवकूफ़, देवालो निकिरे तुंहिंजो, तुंहिंजे पीउ जो, तुंहिंजे बापे जो, दादे जो, परदादे जो। चलिया अरे छो खणी हथ धोई तूं मुंहिंजे पुठियां पियो आहियां? न साईं, मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे तव्हां हिन 1 लख जे घाटे में पया कीअं? अहिड़ो कहिड़ो समाचार आहे? अरे भूक बसर, अॼु सरकार हिकिड़ो क़ाइदो पास कयो आहे त जेको बि ॾेती लेती वठंदो उनखे कानून मुताबिक़ सज़ा मिलंदी। ऐं सरकार अहिड़े लालचुनि खे पकड़ण जे लाइ जासूसनि जो अमलो पिणु तयारु कयो आहे, जेके इन्हनि लालचुनि खे पकड़े करे उन्हनि खे जेल में विझंदी। जेल में विझंदी। पर साईं हिन कानून पास थियण सां तव्हांजी सिहत ते कहिड़ो असर पवंदो? तव्हांखे कहिड़ी ॿी शादी करणी आहे? अरे भूक जा भूक, अकुल जा अंधा। महीनो अॻु महेश जी ॾेती लेतीअ जा लख रुपया मिलनि पिया मूंखे। मूं सोचियो पुट खे इंजीनियरिंग पढ़ाई आहे, 50,000 अञा अॻु वधंदो त पोइ खणी मनाईंदोमांसि। अरे मुंहिंजी त उमीदुनि ते ई पाणी फिरजी वियो। अरे झमट, मुंहिंजा त 2 विया त 6 विया। अरे झमट,
मुंहिंजो त लख जो चेक बुॾी वियो। पर साईं ही घाटे वारो कम कचोड़ी ने। अरे चरिया तुंहिंजे चवण जो मतलब छा आहे? मुझे चवण जो मतलब है न किको मंगायो न लख जो घाटो खाओ। लख जी ना नत हुजे निभागा। तुंहिंजे चवण जो मतलब आहे त मां महेश खे सॼी उमिरि कुंवारो विया हाँ? पर ॿियो को चारो भी तो काने। अरे चरिया सियान लाइ घणई तरीक़ा आहिनि। सरकार भले क़ाइदा ठाहींदी अचे पर तूं बि ॾिसजांइ जमट मां तोखे कीअं थो देती लेती वठी ॾेखारियां। पर साईं इहो वरी कीअं? अरे चरिया इहो खेल तूं शाम जो ॾिसजांइ। असांजो महाराज आहे न उन FCI वारो हिकिड़ो मुर्गो फासाए रखियो आहे। तूं ॾिसजांइ मां बिना पोल इन मुर्गे खे कीअं थो हलाल करियां। तूं रुगो शाम जो इन मुर्गे खे फसाइण लाइ धाणा तयार करे रखजांइ। मुंहिंजा मन कबूतर मुंहिंजा दिल कबूतर मुंहिंजा मन कबूतर मुंहिंजा दिल कबूतर मुंहिंजा मन कबूतर मुंहिंजा दिल कबूतर। साहब है ना? हाँ है ना। तव्हांजी FCI वारा शेरू साहब आहे न? ठीक से ना तो। अचो 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 वियो। असांजो साईं त तव्हांजे इंतज़ार में अधु थी वियो। वियो भली करे आया। वियो मां साईं खे इजो थो सॾियां। ओ साईं तव्हांजो मुर्गो विचो चवण जो मतिलबु आहे तव्हांजो महिमान अची वियो आहे। शेरू साहब अचो तव्हां सां गॾिजी ॾाढी ख़ुशी थी मूंखे भी ॾाढी खुशी। वियो भली करे आया वियो साईं वियो। मूंखे मान ॾियण जी ॾाढी महिरबानी अथव। माफ़ कजो तव्हांजी निंड त कोन फिटाई? न साईं न असुल तव्हांजो इंतज़ार थे कयो। तव्हांजे इंतज़ार में थोड़ी अख लगी वई पर जीअं ई अख खुली त तव्हांजा रूबरू दर्शन थी विया। वाह साईं वाह। ऐं साईं निंड में सुपननि में बि मां तव्हांखे ई थे ॾिठो। वॾो भागन वारो आहियां मां। अॼु मूंखे हर हंधि लक्ष्मीअ जो घोट विष्णु भॻवान पियो नज़र अचे। साईं बस कयो। साईं असां ग़रीबनि खे पढ़ायो न ही त तव्हांजी वॾाई आहे जो असांखे आसमान में पिया उॾायो। अरे आसमान में हाणे पोइ पिया उॾामिजो खाली थोरो नाश्तो करे वठो। अरे जमट ओ जमट इजो आयुसि। अरे अची त गॾ में नाश्तो बि खणंदो अचिजां ऐं चांहि बि गैस ते रखंदो अचिजो। साईं ही वठो नाश्तो। इजो त चांहि खणी थो अचां। तव्हांजी किकी छा कंदी आहे? मुंहिंजी किकीअ BA पास कयो आहे BA। तंहिंखां पोइ हींअर सिलाईअ में डिप्लोमा करे घर वेठी आहे। धीअरूं त आहिनि परायो धन जंहिंजो आहे हुनखे अर्पित करे असां कयूं गंगा सनान। अरे शाबाश हुजेव जो एॾो वक़्तु पराए धन खे पाण वटि रखियो अथव। हाणे सभु रीतियूं रस्मूं पूरियूं करे इहो धन असांजे हवाले कयो। साईं हाणे अचो त थोरो रीतियुनि रस्मुनि जे बारे में ॻाल्हाए वठूं। खणो त सही साईं पहिरियों खणो। साईं रीतियुनि रस्मुनि जी वरी कहिड़ियूं ॻाल्हियूं?
सिधो असां लेती लेती जो ॻाल्हियूं कयो न। हरे राम चओ साईं, हरे राम चओ। सरकार अॼुकल्ह अहिड़ा क़ाइदा कढिया आहिनि जो लेती लेतीअ जो नालो बि वठंदा न त सिधो तव्हांखे जेल में पूरे छॾींदा। साईं, सिधो जेल में वञण खां सुठो आहे त लेती लेतीअ खां तौबा कजे। पर साईं हाणे छा आहे त शादीअ में त असां छोकिरीअ लाइ साड़ी बि पंहिंजे घरां आणींदासीं। पर साईं, असांजूं थोरियूं रीतियूं रस्मूं आहिनि, से तव्हां पूरियूं कयो ऐं तव्हांजो पढ़ायो धन असांजे हवाले करे छॾियो। हा त साईं ॿुधायो पंहिंजूं रीतियूं रस्मूं अखियुनि ते रखी पूरियूं कंदासीं। ॾिसो, असां में जॾहिं छोकिरो छोकिरीअ खे मुंडी पाईंदो आहे त छोकिरीअ वारा छोकिरे खे कड़ो पाईंदा आहिनि। पर साईं, मुंडीअ जो रिवाज त सम्झियोसि कि छोकिरी भला छोकिरे खे कड़ो छो पाईंदी? मां त तव्हांखे ॿुधायां साईं, मां तो ॿुधायां। साईं चवंदा आहिनि त छोकिरीअ जी शादी कराई यानी छोकिरीअ खे शींहं कुले चाढ़ियोसीं। मतलब त शादीअ खां पोइ साईं छोकिरीअ जी सॼी जवाबदारी छोकिरे जे मथां ईंदी आहे। त साईं छोकिरे खे शींहं जो कलेजो बि त खपे न। इन करे साईं असां में इहो रिवाज आहे त छोकिरे खे गुरु गोबिंद सिंह जी बहादुरीअ वारी निशानी करो पाराईंदा आहियूं। साईं समझी वैसे साईं, समझी वैसे। सिखण वारो स्टील जो कड़ो न। अरे साईं, उनजो बंदोबस्त बि थी वेंदो। न साईं न, तव्हां सम्झिया त सही, पर अधु सम्झिया। वो रीति साईं, साईं मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे स्टील जो करो न, सोन जो करो। घटि में घटि 10 तोले खनि जो हुअणु खपे। बाक़ी हाणे तव्हांजी वधीक इच्छा हुजे त खणी थोरो वधाए 2.5 तोले जो करे ॾिजो। इन में असांखे को एतराज़ कोन्हे साईं, असांखे को एतराज़ कोन्हे। मंज़ूर आहे साईं, इहा ॻाल्हि त मंज़ूर आहे। ॿियो हुकुम ॿुधायो। सेणनि खे हाणे वधीक तकलीफ़ छा ॾियूं साईं, पर रुगो तव्हां अहिड़ा साॻिया बि करा सेण खे, यानी तव्हां मूंखे पाइजो। इहो भला छाजे लाइ? साईं मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त जीअं असांजा ॿई हथ तव्हांजे अॻियां हमेशह ॿधल हुजनि। तव्हांजी किकी घर में कुझु बि कुझु, पर तॾहिं बि असां उनजे अॻियां कुझु न कुझु। वाह साईं वाह, छा त तर्क ॾिनो अथव। हलो, इहो बि तव्हांजो हुकुम अखियुनि ते। हाणे अॻियां हुकुम कयो। ॿियो हाणे हुकुम छा कयूं, पर रुगो घोट मां लाइ यानी त मुंहिंजे लाइ हिकु सोन जी छेड़ ठाराइजो। हा, वधीक वरी न ठाराइजो, रुगो 15 तोलनि जी ठाराइजो। हा, छा कयूं, चांदीअ जो रिवाज त निकिरंदो पियो वञे, ऐं चांदीअ जी जे तव्हां छेड़ ठाहे ॾींदा त घर में पई हूंदी, पाए बि कोन त तव्हांखे दुख थींदो। इन करे सोन जी ठाराइजो, वधीक त असांखे कुझु खपे ई कोन। अच्छा जमा साईं, ही चांहि। साईं चांहि खणो। भला घोट माउ खे छेड़ पाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अरे घोट माउ खे छेड़ पाइण जी त तमामु ज़रूरत आहे। ॾिसो, ससु ऐं नुंहुं घर जा 2 भासण आहिनि, उहे हमेशह पाण में गॾिया पिया हूंदा आहिनि ऐं टकराइजंदा बि पिया आहिनि। त जॾहिं ससु
कावड़ थी करे गुस्से में पेर पटके त उन पेर में पातल सोन जी छेर जी छम छम जी आवाज उन जे गुस्से खे थधो करे छॾींदी आहे। उन जी सोन जी छेर में पातल उन जा पेर तव्हां अॻियां कॾहिं न वधंदा ऐं तव्हां जी धीअ जी का शिकायत बि न कंदा। वाह साईं वाह, छा त जवाब मिलियो आहे। धन बाग मुंहिंजा जो तव्हां जहिड़ा सेण मिलिया मूंखे। ॿी का सेवा ॿुधायो। साईं रुगो मङणे में छोकिरे खे 25,000 ऐं मूंखे सभाजीअ खे 50,000 खाली ख़र्ची ॾिजो। बाक़ी शादीअ में असां कुझु कोन वठंदासीं। शादीअ में त सारी बि छोकिरीअ खे असां पंहिंजे घर जी पाईंदासीं। छा कयूं साईं, सरकार अहिड़ा क़ाइदा कानून पास कया आहिनि जो शादीअ में ॾेती लेती वठण वारे खे असुल जेल में पूरींदा। पर साईं मङणे लाइ अञा कुझु कोन चयो अथऊं। इन करे मङणे में जेको थोरो घणो असां तव्हांखे चयोसीं उहो खणी तव्हां असांखे ॾिजो। बाक़ी वधीक त असां कुझु गुरू ई कोन था। हाणे जे तव्हांखे असांजो सभु शर्तूं मंज़ूर हुजनि असांजे रीतियुनि रस्मुनि जे हिसाब सां त तव्हीं भली छोकिरीअ खे शींहं कुले चारे गंगा सनानु कयो। साईं गंगा सनानु वरी कीअं कयूं? तव्हां त असांखे गंगा में ॿोड़े रहिया आहियो। पर साईं जेतिरी वॾी टुॿी हणंदा ओतिरो वधीक पुञ कमाईंदा ऐं तव्हांजा पाप बि लहंदा। पर साईं मूं वरी कहिड़ा पाप कया आहिनि? साईं अॼोके वक़्त में धीअ ॼणण वॾे में वॾो पाप आहे। असां पुट ॼणे वॾा पुञ कमाया आहिनि। बाक़ी हाणे धीअ ॼणे जेतिरो पाप कंदा ओतिरो वॾो प्रायश्चित बि करणो पवंदो। असां पुट ॼणे पराए माल ते पैसनि ते मुफ़्त जा मज़ा करे खाईंदासीं ऐं मुफ़्त जे पैसनि सां महल ॾींदासीं। हा साईं, नसीबनि वारा आहियो जो पुट ॼणियो अथव। लॻे थो अॻे जन्म में की पुण्य कया अथव जो हिन जन्म में भॻवान तव्हांजे लाइ मुफ़्त में खाधे पीते रहण जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। चङो, हाणे सभु शर्तूं मंज़ूर आहिनि। हाणे ॿुधायो त मुंडी पाइण कॾहिं था अचो? अड़े शुभ कम में देर वरी छाजी? सुभाणे चंड आहे, सुठो ॾींहुं आहे। तव्हांजे घर सुभाणे ई अची मुंडी पायूं? हा हा भले अचो। शुभ कम जेतिरो जल्दी थियो ओतिरो सुठो। मां बि पंहिंजो फर्ज़ पूरो करे गंगा सनानु कयां ऐं तव्हांखे बि पंहिंजे पुण्य जो फल मिले। त हाणे मूंखे आज्ञा ॾियो त मां वञी तयारी में लॻां। चङो चङो साईं, वरी गॾियासीं। सुभाणे वक़्त ते पहुची वञिजो। चङो, अचो। चङो साईं चङो। अरे साईं अचो अचो अचो, तव्हांजो ई इंतज़ार हो। अचो अचो अचो। छा कयूं साईं? अचो महेश पुट। तकड़ त घणी कईसीं पर तॾहिं बि देर थी वई। तव्हांखे असांजो इंतज़ार करणो पियो। न न साईं, तव्हांजे लाइ त असां केतिरो बि इंतज़ार करण लाइ तयार आहियूं। पर तव्हांजी महिरबानी आहे कि तव्हां वक़्त ते अची विया आहियो। हाणे शुभ कम में वरी देर छाजी? छोकिरीअ खे घुराए वठो त ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं। जे छोकिरी छोकिरे खे पसंदि आई त मुंडीअ जी रसम बि करे वठंदासीं। रेशमा पुट, ओ रेशमा पुट, अच, महिमान अची विया आहिनि।
अंकल नमस्ते, आंटी नमस्ते। के आशीर्वाद करो त मां जे कम में सफल ई थिया। हा सफल छो न थींदी पुट, तुंहिंजी सफलता त असांजे हथ में ई आहे। ही ॾिस पुट, ही अथई मुंहिंजो पुट महेश। नमस्ते मिस्टर महेश। नमस्ते रेशमा, नमस्ते। आंटी जो तव्हां खे एतराज न हुजे त मां तव्हां खां कुछ पूछां? हा पुट, जेकड़ो पुछणो अथई उहो पुछ, एतराज वरी छा जो? तव्हां खेती देती छो था घुरो? धीअ, असां जेको वठूं था तव्हां लाइ त वठूं था, असां थोड़ी मथे खणी वेंदासीं। सदियुनि जी रस्म आहे ॾेती लेती, उनखे वधाइण ऐं कायम रखण असांजो ई त फर्ज़ आहे। मिस्टर महेश, तव्हांजो देती लेती बारे में छा वीचार आहे? विचार त नेक आहे, पर अॼुकल्ह जे ज़माने में सभिनी खां वधीक मान पैसे खे थो ॾिनो वञे। खानदान, सिकिल, सूरत, इहे सभु त पासे आहिनि। अॼुकल्ह त इहो ई छोकिरो हीरो थो सॾिजे जेको वधीक ॾेती लेती थो वठे। तव्हां सोचियो आहे छोकरी वारा हेॾी रक़म आणींदा किथां? इहो त छोकिरी वारा सोचींदा। असां त इहो सोचींदासीं कि असांखे घणी में घणी रक़म थी मिले ऐं उनखे असां कीअं धंधे में लॻायूं। इन करे त केतिरी छोकिरियूं नौकरी करे पंहिंजे पेरनि ते बीहण पसंद थी करनि। तव्हां जहिड़े लालची माण्हुनि खां शादी करण खां त सुठो आहे जिंदगी भर कुंवारी ई वेठी हुजे। इन में असां छा करे सघूं? जेकी संदन जी इच्छा। तव्हां चाहियो त हुनजे नक्शे कदम में हली सघो था। ॾेती लेती न ॾियो ऐं मंगणी बि न कयो। घबरायो न मिस्टर महेश, असीं तव्हांजो सभु बंदोबस्त करे रखियो आहे। असीं ज़रूर मंगणी कंदासीं ऐं तव्हांजी हिकु हिकु घुरिज पूरी कंदासीं। असीं त परमात्मा खां तव्हां जहिड़ी माण्हुनि जी लंबी उमिरि जी प्रार्थना कंदा आहियूं जीअं असांजी रोज़ी रोटी हलंदी रहे। रेशमा, मां तुंहिंजे चवण जो मतिलबु कोन सम्झियमि। एतिरी बि छा जल्दी आहे मिस्टर महेश? जीअं जीअं तव्हांजे साम्हूं नोट ऐं सोन ईंदो वेंदो तीअं तीअं तव्हां पाणी सभु सम्झी वेंदा। अरे महेश, टक्कर छाजी अथई? धीरे धीरे सभु सम्झ में अची वेंदी। पहिरियों आराम सां वेही मुंहुं मिठो कयो, पोइ छोकिरी खे मुंडी पाइजो। साईं पहिरीं मुंडीअ जी रस्म पूरियूं कयूं, पोइ असीं वात मिठो कंदासीं। कीअं पुट महेश? हा बाबा, हा तव्हां बिल्कुलु सही था चओ। पुट रेशमा, पहिरीं मिठाई छो नथा खाइनि ऐं पहिरीं मुंडी छो था पाइनि? तो हिन जो कुझु मतिलबु सम्झो? पापा ही त नसीब जी ॻाल्हि आहे। मिठाई बि क़िस्मत वारनि खे नसीब थींदी आहे। हिननि जे नसीब में त आहे नोट ऐं सोन। त जेसिताईं तव्हां हिननि खे न ॾेखारींदा तेसिताईं हीअ मंगणी न कंदा। बाबा रेशमा ॾिसो न केॾी न समझदार आहे। बाबा बस लक्ष्मी बोलती पाणी घर में ईंदी ऐं घर सोन सां भरी ईंदी। बाबा तव्हां हुकुम कयो त मां जल्दी मोटी पवां। महेश पुट, तकर न कर, थोरो तरस त सही। पहिरियों मां लक्ष्मीअ जा दर्शन करे पंहिंजूं अखियूं त ठारिया। सेठ शेरूमल, हाणे तव्हीं थोरो असांखे माल ॾेखारियो ऐं मुंहिंजूं अखियूं ठारियो त हीअ मिठाईअ जी चकी मुंहिंजे गले खां हेठि रहे। न त हीअ मिठाई बि मूंखे साईं मिठी कान थी लॻे। छो न साईं, छो न? ही ॾिसो, तव्हांजे चवण मूजिबि ही ॾिसो, घोट भाउ जी सोनी छेड़।
छोकरे जो कंगण तमाजा कंगण ऐं ही ₹1.25 लाख रोकड़ा हाणे छोकरे खे चौस त मुंडी पाए न वियाई कुकड़ मेले में पुटमेश ओ पुटमेश अरे क्यों में बात छो फाटी गई अरे दिल तो सलामत थी ना होश के डाउन डामी होती अरे बिल्कुल ठीक है हुकुम करो चंगो पुट चंगो हाणे नींगड़ीअ खे जल्दी सां मुंडी पाए त उहा तोखे सोनो कड़ो पाए पुटमेश पुट कौन खे मुंडी त पाए हाँ भी हाँ कौन तू भी लगे कड़ो पाई बाबा बाबा कड़ो पइजी वियो ॾिसो न केॾो चमके पियो ए हिन ते 2 सीं बि छपियल आहिनि शेरू साहिब ही त हिननि कंगणनि ते बि 2 शींहं छापियल आहिनि तव्हां हिननि मथां 3 शींहनि जी मूरत छो छपाई आहे साईं इन करे जो तव्हांजे पुट में बि 3 शींहनि जहिड़ी ताक़त अचे ऐं मुंहिंजी धीअ खे चङी तरह संभाले सघे ईअं साईं हाणे त ख़ुशि थिया न खुशी वरी धूड़ थी टक्कड़ में असां जे वाता 2.5 तोले जे कंगण निकरी विया न त कंगण त हुजनि किले किले जा लॻे त सही कि पां में कुझु पातल आहे ही को कंगण हवा में पिया उॾामनि किले किले जा कंगण तव्हां को हुकुम कयो त किले किले जा कंगण पायां थो शुभ कम में देर वरी केड़ी जी किले किले जा कंगण अथव त छो ही हवा जेड़ा कंगण पाए पंहिंजो पाण था खिलायो सही आहे किले किले जा कंगण बहन त खणी पो उही बाहर छॾियो साईं किले किले जा कंगण त तयार आहिनि पर सोन जी चमक ॾिसी करे तव्हां बेहोश न थी वञो इन करे पंज मिंट अखियूं बंदि कयो त मां तव्हां टिनी खे कंगण थो करायां वाह सवारी कर अखियूं बंदि पुट तूं बि कर मदद त कयूं कमु पूरो छोकिरे खे तूं पाईसि हाणे कयो डिगियूं बाहूं त पायांव कंगण अखियूं न खोलजो हाणे खोलियो अखियूं ऐं ॾिसो असांजे सोन जी चमक अरे ही छा शेरू साहिब सोन जे बदिरां लोह जा कड़ा पाता अथव अरे हीअ त हथकड़ी आहे सबागी तुंहिंजे हथ में हथकड़ी मम्मी छा थियो शेरू ए रेशमा पाखा मजाक कयो अथनि शेवा नहीं, यह मजाक ना है।
ही सचियूं अटकणियूं अथव न सिर्फ़ एतिरो तव्हांजे रहण खाइण पीअण जो बंदोबस्त सरकारी महल में कयो आहे मूंसां गॾु हलो ऐं असांखे सेवा जो मौक़ो ॾियो अरे अरे साईं पर असां तव्हांजी कहिड़ी कुटी ॿिली मारी आहे जो असांखे नाना रे घर था वठी हलो अरे साईं असांजो ॿियो कहिड़ो अरे असीं ने तीर की किसने वर दिया असीं त सिर्फ खानदानी रस्मों पूरियूं करे रहिया हुआसीं ऐं खानदानी रस्मों पूरियूं करण या कराइण को गुनाह त कोन्हे ॾेती लिते एवज़ में तव्हां जेके 3 शींहनि वारा कंगण वरिता आहिनि ऐं इहे कैश वरिती अथव इन गुनाह में मूं तव्हांखे गिरफ़्तार कयो आहे हाणे हलो नानाणे लोह जी गोड़ी तव्हांजो इंतज़ार पई करे जीप पर असांखे तव्हां गिरफ़्तार करण वारा आयो केरु मां आहियां इंस्पेक्टर शेरू ऐं हूअ आहे इंस्पेक्टर रेशमा असीं विजिलेंस वारा तव्हां जहिड़े लालची माण्हुनि लाइ शहर शहर में वेस बदिले घुमूं था अची विया न असांजी जाल में अरे साईं पहिरें छो न पियो ॿुधायव अरे साईं पहिरियों छो न ॿुधायव मां ॾेती लेती कॾहिं बि न वठां साईं हाणे मूंखे माफ़ कयो मुंहिंजे पीउ जी तौबा मां हाणे कॾहिं ॾेती लेती न वठंदुसि माफ़ वरी कीअं करे छॾियां तव्हां जहिड़े लालची माण्हुनि जी सदा सां ॿियनि खे सबक मिलंदो हाणे हलो वॾे घर अरे बाबा मूं त तौबा कई मुंहिंजी त सत पीड़िन तौबा कई ॾेती लेती त छा हुनजी कोशिश करण त छा हुनजो नालो बि कोन वठंदासीं रुगो महिरबानी करे असांखे घर वञण ॾियो मम्मी ओ मम्मी मां भी तौबा कई घर वरी कीअं वञण ॾियां तव्हांजे स्वागत जूं तयारियूं पंहिंजे वॾे घर थी चुकियूं आहिनि सिर्फ़ु तव्हांजे पहुचण जी देरि आहे हाणे कयो वात मिठो ऐं जीप तव्हांजो इंतज़ार पई करे अरे मिठो वात वरी दूर कया हिन ॾेती लेतीअ मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे हल बाबा वठी हल मूंखे वॾे घर त पंहिंजे पाप जो प्रायश्चित करे जीअं ॿियनि खे बि सबक मिले हल सभागी हल वॾे घर जी हवा खाइण साईं ॾेती लेती न वठिजो न त असां जहिड़ो हाल थींदव